मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरियो साहब जन। अॼु पंहिंजे प्रोग्राम बैन अल-अक़वामी अमूर जे मौज़ू मिडिल ईस्ट जी ईरानी वार ऐं विच ओभर जी ताज़ी सूरतहाल जे टॉपिक सां तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं ऐं हलूं था पंहिंजे सवालनि ऐं जवाबनि जे सिलसिले ॾांहुं। हिन सदीअ जी जेकी जदीद जंग आहे उहा छा आहे? ही जंग दुनिया जी मॉडर्न जंग आहे जंहिंमें AI जो इस्तेमाल ऐं में फाइटर जेट, शाहिद ड्रोन, क्लस्टर बम, ग्रेविटी बम, वार टिप्स ॿेड़ा ऐं जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल थियल आहे। AI वार इंसान खां हिन जंग में वॾो कमु कयो आहे ऐं ट्रंप इसराइल वटि एफ्टन फाइल याहू वटां ब्लैकमेल थियल आहे ऐं हू हुनखे जीअं चवे थो तीअं हिन वार में हू इस्तेमालु थिए थो। ही जदीद जंग या 21वीं सदीअ में इसराइल पेजर्स खे बम ठाहियो। ईरान में ट्रैफिक कैमरा जेके शहरनि में लॻल हूंदियूं आहिनि उन जूं वीडियो तस्वीरूं ठाहे इसराइल पाण वटि ॾिसी रहियो। सदर उन जी जेका हर हरकत ते नज़र रखी रहियो। इसराइल एयर डिफेंस लोकेशन वठी फाइटर जेट जहाज जे मिसाइल सां हमलो कयो। इसराइल 50 फाइटर जेट सां 100 बमनि सां हमलो करे उते आयतुल्लाह ख़ुमैनी कंपाउंड वॉल में मिलिट्री बेस हुयो ऐं मीटिंग हॉल हो उन ते हमलो करे ऐं हुन ते शहीद करे छॾियो। ऐं ही जेका वार आहे पहिरीं आलमगीर जंग लॻी, ॿी आलमगीर जंग लॻी, ही उन खां जेका वॾे में वॾी जेका टेक्नोलॉजी साइंस AI ऐं इहे फाइटर जहाज उहे हुनजो वॾो जेको आहे सो हिन में। सर ॿियो सवाल तव्हां खां, जेकी अमेरिका ईरान जंग हली रही आहे जेका जंहिंजी शुरूआत मिसाइल सां थी, पर हाणे जंग शुरू थियण खां पोइ हाणे बमनि जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। उन बमनि जे हवाले सां जेको ईरान जेको मुतारफ़ करायो आहे उहो क्लस्टर बम ऐं अमेरिका जेको बम मुतारफ़ करायो आहे उहो आहे ग्रेविटी बम। त इहो क्लस्टर बम ऐं ग्रेविटी बम इहे छा आहिनि? सर, क्लस्टर बम हिन जंग में दुनिया जो अहिड़ो हथियार आहे कि 2 मार्च ते ईरान इसराइल ते उछलायो। हाणे उन में मथे जॾहिं उहो फज़ा में वेंदो आहे त उन बज़ाहिर हिकु बम हूंदो आहे। जॾहिं हेठि उहो किरंदो आहे ऐं शहरी आबादीअ ते त हुन जा नंढड़ा टुकड़ा थी वेंदा आहिनि ऐं घटि में घटि उन नंढड़नि टुकड़नि में ऐं उन नंढड़नि बमनि में 250 उन में बम हूंदा आहिनि। उहे सेकंड वर्ल्ड वार में बि इस्तेमालु थिया ऐं उन जी शिकिल अञा मुख़्तलिफ़ हुई। ही जदीद वार में उहो कामयाबीअ सां ईरान इसराइल ते जेको आहे सो हणी ऐं काफ़ी नुक़सान करे चुको आहे। ऐं उन साॻी वरी टेक्नोलॉजी जेके अमेरिकन टेक्नोलॉजी आहे उन खे जेको आहे सो ग्रेविटी बम इस्तेमालु करे रहियो आहे। हिन जी बि टेक्नोलॉजी बि उहा साॻी आहे जंहिंमें 250 बम हुन मां नंढनि टुकड़नि में उन ईरान में हुन इस्तेमालु कया आहिनि ऐं उन में फ़ाइदो आहे उन में काफ़ी उन में बमनि में AI इस्तेमालु थियल आहे ऐं ही हिन दुनिया जी जदीद वार आहे। सर हलूं था 3 साल ॾांहुं त ईरान जेका 20 सालनि जे अंदरि जंग जी तयारी कई आहे उहा छा आहे? ईरान इहे सालनि खां वठी महसूसु कंदो हो मूंसां इहे जेके
ॿई आहिनि इसराइल अमेरिका कॾहिं न कॾहिं हुन सां जंग कंदा ऐं हुन पंहिंजी जंग जूं मशहूरु थींदियूं आहिनि टेक्नोलॉजी आहे उन ते हुन वॾो जेको आहे सो हिन कमु शुरू कयो हाणे ही अमेरिका जेका बेखुद 21 सदी जंग विड़ी रहियो आहे ऐं उहा जेका 21 सदी जेका जंग आहे उन जी जेको आहे सो हुन काफ़ी तयारी न कई आहे जेतिरी हुन में ईरान हुन पंहिंजे इन में जंग में जेको आहे सो तयारी कई आहे कामरेड माओज़ी तंग चवंदो हो त अमेरिका जी फ़ौज कागज़ी फ़ौज आहे ईरान पंहिंजे इत्तेहादी गिरोह आहिनि उन में होसी हिज़बुल्लाह हमास शिया मलेशिया अमेरिका खे सम्झी विया आहिनि ऐं हो उन्हनि पंहिंजे मुल्कनि में हुन सां वार में जंग करे रहिया आहिनि ख़लीजी मुल्क अमेरिका अॾनि सां ऐं हुन जे तवानाईअ जे ढांचे ते हमला करे रहिया आहिनि ऐं हुन खे पाणी साफ़ करण वारनि जेके प्लांट आहिनि उहो हुन खे ईरान हुननि खे निशानो बणाए सघे थो ऐं हू हुनजी शरग आहिनि अमेरिका मिडिल ईस्ट में जेके हुन जा इत्तेहादी आहिनि ऐं मिलिट्री बेस ॾेई रहिया आहिनि ऐं ईरान हुननि जा जेके इहे शरग आहिनि हुननि जा ऑयल रिफाइनरी आहे जा हुन जा समुंडनि ते जेको पाणीअ जा प्लांट आहिनि हुनखे नेचुरली पाणी कोन हूंदो आहे ऐं हुन खे तबाह ऐं बर्बाद करे सघे थो ऐं हुनखे जेको आहे सो तेल ऐं पाणीअ में उहो वॾे वॾो हुनखे रुपण विझी सघे थो ईरान ऐं ॿार हमरोज़ वटि हुननि वटि 90% उतां खुराक वेंदी आहे जंहिंखे उहो बिलाव करे सघे थो ईरान जेका लोकेशन आहे ऐं हुनजी जेका जाग्राफी बैंक आहे उहो उन सां वॾो फ़ाइदो वठी सघे थो ऐं इन्हनि 12 मुल्क आहिनि इत्तेहादी अमेरिकन सां उन सां जाग्राफी तौर बि उहो हुन सां विढ़ी सघे थो इसराइल सां बि उहो मसइला करे सघे थो ऐं इन खिते में ही जेको आहे सो हिन अमेरिका सां बि उहो पंहिंजा मसइला करे सघे थो ऐं अमेरिका जो ही जदीद जंग आहे ऐं हुननि जा अरबे ऐं खरबे डॉलरनि जा जेके आहिनि सो वारशिप्स आहिनि मिज़ाइल आहिनि ऐं हू हुनखे जंग महांगी करे सघे थो ऐं हुन जे लाइ जेको शायदि ड्रोन आहे उहो हुन जे लाइ बि जेको आहे काफ़ी आहे हलूं था सुवाल चोथे ॾांहुं त तव्हां 3 सुवाल जे जवाब में ईरान जे शाहिद ड्रोन जो ज़िक्र कयो छा शाहिद ड्रोन जदीद दौर जो हीरो ऐं सुपरस्टार ड्रोन आहे जंहिंजी क़ीमत 42 लखनि खां 17 लख आहे रशिया यूक्रेन जे वार में जी 4 सालनि खां वठी शायदि ड्रोन खे इस्तेमालु कंदो आयो आहे ऐं उन में हुन 80% रशिया उन में हुन जंग खे शायदि ड्रोन जे थ्रू कामयाबियूं हासिल कयूं ऐं उहो शायदि ड्रोन ईरान जी इनोवेशन आहे उहो ठाहियो ईरान हुयो जंहिंमें रूस हुनखे काफ़ी रक़म ॾेई ऐं हुनखे जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु कया ऐं कुदरत हुननि खां ईरानी साइंसदाननि खां हिकिड़ी हुननि जदीद हिकिड़ी तकनीक इनोवेशन जेको आहे कराई आहे जंहिंखे जेको आहे सो हुन कामयाबीअ सां उहो हुनखे उते वॾी रिज़ल्ट ॾिनी ऐं ताज़ो अमेरिकन यूक्रेन सां राब्तो कयो आहे त हिन ड्रोन असांखे काफ़ी परेशान कयो आहे ऐं तव्हां असांखे का अहिड़ी टेक्नोलॉजी अथव उहा ॾियो जंहिंमें हुनखे शायदि ड्रोन खे उहो हुन में रुकावट जेको आहे सो उहो बणिजे उन लाइ कुझु टेक्नोलॉजी यूक्रेन जे सदर हुननि ॾे शिफ्ट कई आहे ऐं जॾहिं हू घणो इस्तेमालु थींदो आहे त हुन टेक्नोलॉजीअ खे बि शायदि ड्रोन चंपो ॾेई ऐं जेको आहे सो हुनजी तबाही ऐं बर्बादी करे ईंदो आहे ऐं ईरान
इन सॼे दौर में अंडरग्राउंड मिलिट्री बेस ऐं मिलिट्री ऐं हुनजा जदीद जेके शहर आहिनि उहे सिटी सर्बा उहे हुनजे अंडरग्राउंड में पंहिंजा ड्रोन टेक्नोलॉजी रहियो आहे। ऐं इन विच में हिननि चीन वटि हिकिड़ो जदीद हथियार आहे CM-3/2 ऐं उनखे सुपरसोनिक मिसाइल चइबो आहे। ऐं उहो सालनि खां वठी चीन सां हुन जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। जे उहो हिननि खे मिली वियो त अमेरिका खे हो जेको आहे इन मिसाइल जे थ्रू बि नक में दम करे सघे थो। पर हू अञा इहे जेको आहे डिफेंस मिनिस्ट्री चीन जी उहो अञा हुननि जे हवाले कोन थियो आहे। सर हलूं था पंहिंजे सवाल ॾांहुं त छा अमेरिका लातीनी अमेरिका ऐं विच ओभर मां चीनी मफ़ादनि खे तॾा वेढ़ करणु चाहे थी? लातीनी अमेरिका खां पोइ विच ओभर मां चीनी मुफ़ादनि जी तदावेर करण लाइ ही सॼो मांदार मचायो वियो आहे। ऐं लातीनी अमेरिका में उन में वेनेज़ुएला जे उन सदर खे अगवा करे ऐं पंहिंजे मुल्क में खणी वियो। ऐं अहिड़ो सॼो मांडाणो ही वरी न जेको विच ओभर आहे उहो वरी साॻियो अमेरिका उते करणु चाहे थो। अमेरिका मिलिट्री पावर थियण लाइ गॾु इकोनॉमिक पावर वारो ताज पंहिंजे मथे ते रखण लाइ कोशिशि करे रहियो आहे। ॿी आलमगीर लड़ाईअ खां पोइ इहो बरतानिया वटि इहो ताज हुयो। अमेरिका उहो कोशिशि करे रहियो आहे त उहो ताज मुंहिंजे सिर ते हुजे। चीन हिन वक़्तु ताक़त सां गॾु टेक्नोलॉजी ऐं पावर में अची रहियो आहे। लातीनी अमेरिका ईरान रूस जे तेल सां गॾु अफ्रीका ॾखण ओलह एशियाई मुल्कनि में मेदनियात माइक्रोचिप एशिया ऐं अफ्रीका जी अंदरूनी जेके बंदरगाह आहिनि उन ते चीन पंहिंजा झंडा हणी ऐं उहो झूलाए रहियो आहे। ऐं रोडनि ते हू अफ्रीका ऐं एशिया यूरोप ताईं पहुच करे रहियो आहे। AI जी जदीद रिसर्च हाई स्पीड रेल जूं इंजनियूं सैटेलाइट इलेक्ट्रॉनिक कारियूं आलमी साम्राज्य जी सोच हूंदी आहे त मूंसां मोहबत करियो ऐं मुंहिंजे जेके दुनिया जा मुल्क उहे कमदारी कयो ऐं मुंहिंजे मातहत जियो। हाणे उन ते ई सॼो जेको आहे सो ही जंगी जो जेको ईरान ते जेके तकलीफ़ूं आहिनि ऐं उन खे कब्ज़े करण जी बि कोशिशि आहे। पर उहा वॾे में वॾी जेका रुकावट आहे उहो उते जेको आहे सो ही चीन सां वार आहे। त हुनखे हितां जेको आहे सो मां विच ओभर में तड़ावेर करे ऐं पंहिंजी उते आज़ादारी कयां ऐं पोइ हली हली चीन ते कंट्रोल कयां। सर हलूं था पंहिंजे छहें सुवाल ॾांहुं। हिन इसराइल ईरान वार में चाइना ऐं रूस केतिरी मदद करणु चाहिनि था? चीन जा ईरान सां तिजारती अक्सरी मुआदा आहिनि। हिन जंग में वेनेज़ुएला में जंग में ॿार रखियो आहे चीन पाण खे। ही वेनेज़ुएला सां 1998 में 3 सालनि जो तेल जो मुआदो थियल हुयो। चीन वेनेज़ुएला खे कर्ज़ बि ॾींदो ऐं 80% आयल जेको आहे सो हुन खां बि वठंदो। ऐं साॻी सूरत हाल वॾे में वॾो जेको आहे सो मुल्की ज़रूरत जो जेको तेल हुयो चीन उहो ईरान खां बि वठंदो आहे। चीन जी फ़ौज पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करे सघे थी। चीन जी फ़ौज अमेरिकन फ़ौज जहिड़ी न आहे। 1980 में चीन लड़ाई झगड़े में न करण जो दुनिया में फ़ैसिलो कयो आहे। अहिड़ी सूरत हाल में
चीन हिन वेनेज़ुएला ऐं ईरान जी सूरत में जेकॾहिं ख़ामोश रहियो ऐं त पोइ हू ताइवान बि विञाए सघे थो। ऐं हिन दौर में, हिन सदीअ में, हिन वार में पंहिंजो खुलियल फ़ैसिलो करणु घुरिजे। पर चीन उहो सुर्ख रूस कोन आहे ऐं हिन जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि ऐं ही अंदरूनी का वॾी सपोर्ट करे सघे थो। ऐं जीअं माज़ीअ में सुर्ख रूस वियतनाम वार में हुन सपोर्ट कई, हेॾे जमाल नासिर जे जेको आहे सो फ्रांस जेका वार हुई उन में जमाल नासिर जी सपोर्ट कई। इसराइल सां हुन मज़ाहिमत कई। दुनिया जा लॻभॻि उन दौर में 50 इनकलाब आया। उन में पंहिंजी अफ्रीका हुजे, हुन पंहिंजी उहा रेड आर्मी उते लाहींदो ऐं चीन हिन सूरत में ईअं नथो करे सघे। ऐं असां वटि इहे हिकिड़ा तजिया आहिनि 80% त ही जेके वार में ऐं चीन हुनजी सपोर्ट कंदो, ईअं जेको आहे सो खुलियल नमूने सां जीअं रूस कंदो ईअं कोन कंदो। ऐं अहिड़े नमूने सां रूस जी सूरत हाली आहे त रूस जो बेख़ुदि इसराइल सां मुआदो आहे त ही जेका यूक्रेन जी जंग आहे उन में तूं यूक्रेन खे जदीद हथियार न ॾींदे ऐं उन में हुनजो हुन सां मुआदो थियल आहे। ऐं हू बि खुलियल नमूने सां हिन वार में ईरान जी सपोर्ट जेको इंटरनेशनल जेको आहे हिकिड़ो माहौल उन में हो बि खुलियल नमूने सां हिन जी सपोर्ट ईअं नज़र नथी अचे। ऐं उन में हुनजो जेको इहो ख़ुदि इसराइल सां बि हिकिड़ो मुआदो आहे ऐं ट्रंप सां बि हो पंगो करणु नथो चाहे हिन वार में। बाक़ी जेका आहे अंदरूनी जेका सपोर्ट आहे उहो सालनि खां वठी ही ॿई मुल्क हुन सां कंदा रहंदा आहिनि। ही सॼो भार हिन वक़्तु ईरान ते आहे ऐं भली दुनिया खणी केॾी बि तरक़ी कई हुजे, जदीद टेक्नोलॉजी हुजे, अवाम जेकॾहिं ईरान सां पंहिंजो ॿधल आहे त हुनखे इसराइल अमेरिका जा जदीद जेका टेक्नोलॉजी आहे AI हुजे, वॾा शिप्स हुजनि, उहो हुनखे फतह न करे सघंदा। ऐं जनरल ग्याब चवंदो त जेसी ताईं मुतहदा वियतनाम आहे अमेरिका असांखे शिकस्त न ॾेई सघे थो। जेकॾहिं ईरान मुतहदा आहे त हुनखे दुनिया जी ताक़त का बि हुनखे शिकस्त कोन थी। ही अञा ॿाहिरीं जंग आहे ऐं ॿाहिरीं जंगनि में वार में मुल्कनि खे फतह न करे सघे थो। उन जो उसूल आहे त आर्मी तव्हां अंदरि उन मुल्क में एंट्री कयो ऐं ईरान रक़बे जे लिहाज़ सां वॾो मुल्क आहे, हुनखे पहाड़ आहिनि ऐं हुन वटि जदीद हिकिड़ी पंहिंजी विराट फौज आहे, जज़्बो आहे ऐं हुनजो जेका क़यादत चए थी त असां 6000 तारीख़ जो हिकिड़ो मुल्क आहे, असीं हुनखे बचाईंदासीं, पोइ असां पंहिंजो सिरनि जो बलिदान ॾींदासीं। ऐं मां नथो सम्झां त ही वार का हू जल्दी हुन खां खटी वेंदो ऐं शर्त इहा आहे त अवाम हुन सां जेकॾहिं अंदरूनी का बग़ावत थी वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी हिन वक़्तु जेको हुनजी टोटली क़यादत हुनखे शहीद कयो ऐं हिकिड़ो नंढिड़ो स्कूल हुयो जंहिंमें 160 नंढियूं मासूम छोकिरियूं हुयूं, उनखे बम हणी ऐं उनखे स्कूल खे ख़तमु करे उते उनखे शहादतूं हुन मासूम ॿारनि खे हिन ॾिनियूं ऐं उहे लाइव सॼी दुनिया उन्हनि जा मासूम ॿारनि जा चेहरा ऐं अमेरिका जे अवाम खे माण्हुनि खे उन शहादत वॾी मुतहद कयो आहे। ऐं जेके थोरा घणा पुराणा हिकिड़ा विरोही मसइला उहे बि हुन सां हिन वक़्तु गॾु कमु करे रहिया आहिनि ऐं फतह दुनिया में हक़ खे थी आहे ऐं ही उतां जेको आहे पंहिंजा तला वेड़े ऐं पंहिंजे मुल्क में हली वेंदो। थैंक यू। जज़ाकल्ला।